सिंध सदन खां 17 डिसंबर एकता जे ॾींहं जे आजियां तौर सॼी सिंध में महफ़िलूं मेला मलाखड़ा जारी आहिनि। जे आजियां तौर घोटकी वेझो ॻोठ जंगल ॻोठ में पिणु हिकु शानदार मछ कचहरी मुनक़िद थी। एकता जे आजियां तौर मुनक़िद थियल उन मछ कचहरी जी इब्तिदा में मेज़बान महबूब घोटो सभिनी आयल महिमाननि जो आदरवा कयो ऐं आजियां कई। नौजवान रागिन क़ौमी गीत ॻाए महफ़िल खे झूमाए छॾियो। ईद उल उज़हा मल्हाए थो हर मुसलमान। ईद उल फितर ईद उल उज़हा मल्हाए थो हर मुसलमान। 7 डिसंबर ईद सिंध जो कयो हिंदू मुस्लिम ऐलान। माना ईद जेका है उज़हा है फितर जी तो हर मुसलमान मल्हाईंदा, लेकिन ही सभई असां गॾिजी करे हिंदू मुस्लिम 7 डिसंबर वारी ईद खे मल्हायूं था। जन्नत जी हीर सिंध मां अचे थी इहो फरमायो फरमान रसूल। अली हैदर हैदराबाद जो रहे शलशान। मुर्स मथेरा मेहरान जा जंगजू हर को जवान। अजरक टोपी रिली लोई सकाफत संदो आ निशान। पटको पहिरियल कोहाड़ी कुल्हे ते मल्हाए जणो आयो मैदान। आया कई वया मौजूदा हर को दास्तान। लतीफ सचल सामी बेदल सिंध सूफियन जो आस्तान। सिंध सदन खां आहे रहंदी इहो असांजो आ ईमान। मिठी उमर कोट घोटकी कंद कोट आबाद रहे शहर ऐं बयाबान। पेरू थर ते पचे शल मारू घर अचे पोइ खिली खिकारे थो मेज़बान। सिंध तुंहिंजी सरहद हुई बंबई लग मुल्तान। आरबाणी अलाह करे एहसान त मौजू रहजन मेहरान में। बिहारी खून है झेड़ा हलन कबीलाई तनाजा था। बिना के जुर्म जे हितड़े खजन के ही जनाजा था। हितां जे रीत रस्मों ने रवाजन ते तवज्जो कर। असांजा ही जे उजड़न था समाजन ते तवज्जो कर। कया जै कणक जा नूनर उन्हनि वटि अॼु अटो कोन्हे। कया जै कणक जा नूनर उन्हनि वटि अॼु अटो कोन्हे। कया जै कपा जा अनछर तनी जे तन लटो कोन्हे। पुठा तन जा उघाड़ा हिन पहाजन ते तवज्जो कर। असांजा ही जे उजड़न था समाजन ते तवज्जो कर। सुकी विया सिंध जा वावड़ मगर पानी चुको कोन्हे। अगे सैलाब ईंदा मगर हाणे उको कोन्हे। अटक ऐं काला बाग जे बदिरां बिराजन ते तवज्जो कर। असांजा ही जे उजड़न था समाजन ते तवज्जो कर।
हिते गैरत जे नाले ते मरे नाहक कन्याणी थी वरी संग चट्टी जे एवज़ भी वञे नींगर निमाणी थी वरी संग चट्टी जे एवज़ भी वञे नींगर निमाणी थी अरे आदम जे जायन ऐं हवाजन ते तवज्जो कर असांजा ही जे उजड़न था समाजन ते तवज्जो कर हिते खुदकुश धमाकन में मरण था खोर पिया माण्हू आखिर कहिड़े नतीजे जी ही लोड़ था माण्हू वञे तो भाॼी वठण पाण चिकना चूर थी गोश्त थी वञे तो अफ़सोस आहे तुंहिंजी हुकूमत ते हिते खुदकुश धमाकन में मरण था खोर पिया माण्हू आखिर कहिड़े नतीजे जी ही लोड़ था माण्हू अरे ॿियो न त मलम पटी तन जी कर इलाजन ते तवज्जो कर असांजा ही जे उजड़न था समाजन ते तवज्जो कर हिते सरमद ऐं बिलावल जे भिटाई जे नाव ते बंदिश हिते सरमद बिलावल ऐं भिटाई जे नाव ते बंदिश सचल सामी सनाई जे ॾिनल तां डांव ते बंदिश किथां मंसूर ॿिया थींदा हिननि हालातनि ते तवज्जो कर असांजा ही जे उजड़न था समाजन ते तवज्जो कर अची थियूं सिंध ते कड़किन नयूं क़ौमूं नयूं ज़ातियूं ज़लज़लो अचे अची वञो सिंध ॿोॾ अचे अची वञो सिंध काई मसलो थिए थो भाॼो सिंध छो भाउ अची थियूं सिंध ते कड़किन नयूं क़ौमूं नयूं ज़ातियूं उजाड़े सिंध के साथी विधातन कीस ऐं कातियूं परे परॾे खां आयल तन पहाजन ते तवज्जो कर असांजा ही जे उजड़न था समाजन ते तवज्जो कर असांजा ही जे उजड़न था समाजन ते तवज्जो कर सिंधूचिया इन सूरज चंड सितारन का हर मंजर का मोबारन का दरियान का मरकारन का ऐ सावर मुंदबारन का सिंधूचिया हर कुर्सी कलम किताबन का समस्त ने फजाबन का आगलन गुल गुलाबन का सिंधूचिया तो पारन का मोपारन का हर बनी बनी ऐ बारन का हर यारी यार यारन का सिंधूचिया शरण मजाज बदलिया खंजर विकाम जीव्या शरण मजाज बदलिया खंजर विकाम जीव्या गुल के हिन खरीद क्या पत्थर विकाम जीव्या न पुछ सिंध जो न पुछ सिंधिन जो कुछ हेल विकाना कुछ पर विकाम जीव्या मच कचहरी में शरीक गोठणा न सिर्फ कौमी गीतन जो रक्स कंदा रहा झुमरियूं गाईंदा रहा पर फनकारन मथा नोटन जी वर्खा पण कंदा रहा मच कचहरी में शरीक माण्हुनि उन वचन जो इज़हार कयो त 7 डिसंबर वरी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो कैमरामैन यूसुफ डॉलर बाज़ार केटी न्यूज़ घोटकी।